नमस्कार दोस्तों, मां हीना अगनाणी अवां सभी दर्शकन जो हिक मुलाकात प्रोग्राम तहत वरी हिक दफ़ो स्वागत कयां थी। दोस्तों, कुछ सिटूं मूंखे यादि अची रहियूं आहिनि। सिंधीअ में ॻाल्हाईंदा पंहिंजा लॻंदा खूब वणंदा, सिंधियत जी कला खे फैलाईंदा मिठड़ा मिठड़ा प्यारा लॻंदा, सिंधीअ में ॻाल्हाईंदा पंहिंजे लाल खे प्यारा लॻंदा आहिनि न खूब। दोस्तों, हिक मुलाकात तहत असां अलॻि अलॻि पर्सनालिटियुनि खे तव्हांजे साम्हूं खणी ईंदा आहियूं, जीअं असांजी सिंधियत जी बू न सिर्फ़ु भारत में पर विश्व भर में फैलिजे। असां सिंधी आहियूं अहिड़ा कमाल जा। दोस्तों, जेकॾहिं असां पंहिंजे सिंधी समाज जी ॻाल्हि कयूं त असां हिंदू सिंधी आहियूं। हिंदू सिंधी सनातन हिंदू धर्म खे मञींदड़ आहे ऐं सनातन धर्म जंहिंमें चइनी तरफ़नि खां नवनि वीचारनि खे क़बूल कयो वेंदो आहे। इन करे हिकु ही अलॻि ऐं अनेरो धर्म आहे। असांजूं केतिरियूं ई परंपराऊं आहिनि, केतिरा ई विश्वास आहिनि। परंपराऊं सालनि खां असां सां गॾु हलंदियूं अचनि थियूं, पर उन्हनि में अहिड़ियूं केतिरियूं ई परंपराऊं आहिनि जेके हिन ज़माने में असां सां फिट कोन थियूं थियनि ऐं इन करे उन्हनि परंपराउनि खे टोड़े करे अॻियां वधण में ई समझदारी आहे। हिकु किस्सो मां तव्हांखे ॿुधायां त वूमेंस डे ते असांजे एयरफोर्स में पायलट तौरु औरतुनि खे जहाज़ उॾाइण जी इजाज़त मिली वई आहे, यानी असांजियूं औरतूं हाणे जहाज़ बि हलाईंदियूं ऐं लड़ाई बि कंदियूं। दोस्तों, इहा ॻाल्हि त सही आहे, पर एतिरियूं ॿियूं बि केतिरियूं परंपराऊं आहिनि जिन खे हींअर पुठियां छॾण में ई समझदारी आहे। कुझु ॾींहं अॻु केरला में शबरीमाला मंदिर जो किस्सो सभिनि जे साम्हूं हो, जंहिंमें औरतुनि खे अंदरि गिरण खां मनाई कई वेंदी हुई। ऐं पोइ हींअर पुठियां महाराष्ट्र में बि शनि मंदिर जो हिकु किस्सो हींअर सुर्खियुनि में हो, जंहिंमें औरतुनि खे अंदरि मंदर में अचण ऐं भॻवान खे हथु लाइण ते मनाई फरमाई वई हुई। इहे वीचार सही न आहिनि। जॾहिं डिजिटल इंडिया जी असां ॻाल्हि कयूं था त पोइ औरतुनि जे हथु लाइण सां शनि महाराज नाराज़ थी वेंदा, इहा भला कहिड़ी ॻाल्हि थी। कारो हुजे अछो हुजे, हिंदू हुजे मुस्लिम हुजे, नंढो हुजे वॾो हुजे, आहे त उहो नागरिक न, त समान नागरिक जा हक़ सभिनि खे मिलणु खपनि। दोस्तों, इन्हनि हक़नि वाबस्ता ॻाल्हाइण जे लाइ असां अॼु पंहिंजे मंच ते नींड ॾिनी आहे माला शाह निचाणी खे। जी दोस्तों, हीअ हिकु जज तौरु पंहिंजूं सेवाऊं बख़ूबी निभाए चुकी आहे ऐं हिन वक़्तु हूअ वकालत जी प्रैक्टिस करे रही आहे। अलॻि अलॻि संस्थाउनि में हिन खां अॻु हूअ एज़ अ चेयरपर्सन ऐं ॿियनि वॾनि वॾनि उहिदनि खे बि माणे चुकी आहे। तव्हांजो असांजी हिन प्रोग्राम में स्वागत आहे। नमस्ते दीदी, मां तव्हां खां पुछंदसि सभ खां पहिरीं इंट्रस्टिंग सुवाल, तव्हांजूं हॉबीज़ कहिड़ियूं आहिनि? हिन उमिरि में सभिनीनि खां करेक्ट आहे पाण खे हेल्दी रखणु। हाणे मुंहिंजूं हॉबीज़ आहिनि योगा ऐं जिम करणु। जी, नंढे हूंदे कहिड़ी हॉबीज़ हुयूं तव्हांजियूं? मां ॾाढी बैडमिंटन में शौक़ीन हूंदी हुअसि, बैडमिंटन ऐं स्विमिंग। जी, तव्हांजी फैमिली जे बारे में असांखे कुझु ॿुधायो। मुंहिंजी फैमिली नंढी ऐं वेरी हैप्पी। माय हस्बैंड योगेश, मुंहिंजी धीअ ऐं जंहिंजी हाणे 2 साल अॻु में शादी थी चुकी आहे, ऐं मुंहिंजो पुटु। तव्हांजो जनमु किथे थियो? मां बॉम्बे जी आहियां, मुंहिंजो जनमु बॉम्बे में थियो ऐं हुन खां पोइ ग्रेजुएशन मां KJ सोमैया में कई। ग्रेजुएशन ख़तमु करण खां पोइ 2 साल KC लॉ ऐं फाइनल ईयर गवर्नमेंट लॉ में कयो अथमि। जी, यानी तव्हांजी पूरी एजुकेशन मुंबई में ई पूरी थी? बिल्कुलु बराबरि। उन खां पोइ एजुकेशन खां पोइ तव्हां कुझु सोचियो हो पंहिंजे कैरियर जे बारे में? कुझु तव्हांजा ड्रीम्स हुआ?
कैरियर वकालत ई मुंहिंजो सुपिनो हुयो जेको चङी तरह पूरो थियो। ॿिन्हिनि पासों वकालत कंदे ऐं जज में जजमेंट्स ॾींदे। जी, तव्हां हिन उहिदे ते कीअं पहुता? महिनत, हॉनेस्टी, हार्ड वर्किंग ऐं मुंहिंजी पढ़ाई जी लगन, हुन जे करे। तव्हांजी फैमिली में अहिड़ो केरु हो जेको तव्हांखे इंस्पायर करे अॻियां वधण जे लाइ? मां अकेली आहियां। असां तोखे ख़बर आहे सिंधी माना बिज़नेस वूमेन। मुंहिंजे फैमिलीअ में मां ई हिकु आहियां जेका पढ़ी करे ऐं पंहिंजे सपननि ते हासिलु कयूं। दोस्तो, इहा ॻाल्हि तमामु घणी तारीफ़ लाइक़ु आहे। फैमिली बैकग्राउंड में केर बि इंस्पायर करण वारो न हो, तॾहिं बि सिर्फ़ु पंहिंजी लगन सां, पंहिंजी हार्ड वर्किंग सां श्रीमती माला शाह हिन उहिदे ते पहुतल आहे। अहिड़ियूं तमामु घणियूं घटि पर्सनैलिटीज़ हूंदियूं आहिनि जेको पंहिंजो पाण पंहिंजी मन चाहत फील्ड में पहुची वेंदियूं आहिनि। मां हाणे तव्हां खां पुछणु चाहींदसि कि तव्हांजी जर्नी बचपन खां हिन उहिदे ताईं कीअं रही? बीइंग अ लेडी तव्हांखे कुझु तकलीफ़ूं फेस करणियूं पयूं? वकालत पढ़ण खां पोइ जॾहिं कारो कोट पाए मूंखे कॾहिं बि हीअं न लॻो कि मां लेडी आहियां। प्रोफेशन बी प्रैक्टिसिंग एडवोकेट या जुडिशरी या चेयरपर्सन, प्रोफेशन माना कारो कोट में यू आर अ प्रोफेशनल पर्सन। ऐं कॾहिं बि हीअं न लॻो कि भई लेडी हूंदे मूंखे कोई तकलीफ़ पई आहे। रादर मां वधीक सेंसिटिव नमूने हक़ीक़त ॼाण करे सघण में, केसिस में या जजमेंट ॾियण में सुठे नमूने करे सघियसि ऐं कंदी बि आहियां अञा ताईं। अहिड़ा कोई केस तव्हां वटि आयो हुजे जेको यादगार हुजे या किथे ईअं लॻो हुजे त ही जजमेंट मां सही न ॾिनो? मूंखे तूं मुंहिंजे जुडिशरी जा ॾींहं थी यादि कराई। ठीकु आहे, मां तोखे ॿुधायां। हुन खां पहिरियों ॿुधाईंदे ई मुंहिंजा रोंगटा त खरा थी वञनि कि सच थी चवां। अलाए मां करेक्ट कयुमि कि न, पर अॼु बि मां यादि थी कयां त मुंहिंजो दिलि थो भरिजी अचे कि असां केॾी महिल कीअं मजबूर था थी वञूं कुझु जजमेंट्स जे। ख़बर आहे भई सची कोन्हे ऐं तव्हांखे फ़ैसिलो, छाकाणि त कागर तव्हांजे साम्हूं अहिड़ा आहिनि ऐं जेके विटनेसिस अचनि था तव्हांजे साम्हूं केसिस जे मथां, कूड़ जे मथां कूड़ ॻाल्हाईंदे ऐं तव्हांखे जजमेंट्स थी खणणी पए। मां हिकु यादि थी कयां, हिकु केस जॾहिं मुंहिंजी पोस्टिंग नडियाद में हुई, फाइल आयो, जाम केसिस, बोर्ड ॾाढो बिज़ी हूंदो हुयो, जाम हलंदा हुया केसिस। हिकु केस रेप जो, ओके, मां ॾिठुमि ऐं तारीख़ पवंदी हुई, वरी ॿिए टाइम ॿी तारीख़ पई, त ईअं ई ख़ाली हिकु दफ़ो ध्यानु ॾिठुमि त जेको छोकिरो मुंहिंजे साम्हूं पेश थींदो हुयो जंहिंजे मथां इहा रेप जो केस हुयो, पुठियां ॾिसां त हुनजी भेण हमेशह हुनखे ॾाढो प्यार सां रखंदी हुई ऐं वेठी हूंदी हुअसि भई जेतिरो टाइम हुनखे कोर्ट में वेठो हुजे त हुनजो साथ मिले। अलाए छो मां पंहिंजे हिसाब सां हुन केस में ध्यानु ॾिनुमि ऐं चङी तरह हिकु पेज ॾिसां त मां अञा I said this cannot be rape because लिखियल आहे नंढे पेज ते दिलि जो फोटो, तीर लॻल पियो आहे, वरी हथ सां लिखियल पियो आहे आई लव यू ऐं सभु। अञा पेजिस खोलियां त भई अच्छा मूंखे घर में हैप्पी न आहियां, मूंखे वठी हले तव्हां, घुमण फिरण था वञो, इहे सभु लव लेटर्स। ऐं हुन खां पोइ हिन छोकिरे जे मथां रेप कीअं थो थी सघे? चङी तरह पढ़ण खां पोइ ख़बर पई। जेॾी महिल हे वठी वियो अथसि, हुनखे हिननि जी काई रिलीजियस सेरेमनी थींदी आहे जो राति जो माता जी जो विसर्जन थींदो आहे ऐं पेपर्स ठहिया आहिनि कि भई अच्छा जेॾी महिल उहा विसर्जन करण वास्ते पंहिंजी फैमिली खां गॾु निकिती आहे छोकिरी, त छोकिरो हुनखे ज़ैन कार में वठी वञी करे भॼाए वठी वियो अथसि ऐं हिनखे रेप कयो अथई। कैन नॉट बी पॉसिबल। हुनखे कीअं ख़बर पई राति जो इहा पंहिंजे फैमिली खां गॾु अचे थी ऐं विदाउट हर विलिंगनेस एंड कंसेंट हुन खां गॾु गाॾीअ में वेही करे वई आहे ऐं पोइ खे हुनजे मथां रेप जो चार्ज ख़बर पई। मां भई अच्छा दिस इज़ फ्रेम्ड केस। त मां पंहिंजे जेका स्टाफ हूंदी हुई हुनखे चयमि भई प्लीज़ कोर्ट रिसेस में हुनखे चैम्बर में छोकिरीअ खां घुरायसि। छोकिरीअ खे चैम्बर में घुरायोमांसि ऐं हुन खां पुछियोमांसि सी पेपर्स ठहियल आहिनि वेर यू हैव ऑलवेज़ बीन हुन खां गॾु कंसेंटेड, तूं घुमण फिरण वेंदी आहीं, तूं लव लेटर्स लिखिया आहिनि ऐं त हुनखे तूं ॿुधायो आहे भई छा तूं हिन टाइम विसर्जन वास्ते थी वञी ऐं हुन जे कंसेंट जे हिसाब सां तूं हुन खां गॾु वेई आहीं, त रेप कीअं थियो?
आई कैन फील मेरी मम्मी बोलती है, मम्मी बोलती है और अभी અત્યારે મારે પાસે મારે માને મારા નક્કી કરી નાખ્યો છે અમારામાં છોકરીને છોકરા જે સાથે લગ્ન કરે એને પૈસા મળે છે અને પછી સારો સંસાર થાય છે. તો વોટ એન્ડ આઈ એમ શોક્ડ. હે છા त मां जे चवण ते तूं हिकु छोकिरे ते कूड़ो इल्ज़ाम थी लॻाई. एंड आई सेड डू यू रियलाइज़ के मां हिन खे अगरि एक्सेप्ट कंदसि त 7 साल मूंखे हिन खे सजा थी ॾियणी पए. ओतिरो ई टाइम मूंखे खपे भई अच्छा मां मुंहिंजी लाइफ चेंज थियण वास्ते. एंड आई सेड ओ माई गॉड बट हर पेपर्स आर सच. एंड मां चयोमांसि तूं सोच मां तारीख़ थी ॾियां, यू हैव टू थिंक इट ओवर. कंहिंजी ज़िंदगी जा 7 साल जा आहिनि. कन्विंस कयोमांसि कि दिलि ते हथु रखी करे एटलीस्ट एतिरो त न कर भई छा हुनखे मां मजबूर थी करे हुनखे सजा जी कन्विक्शन ॾियां. तारीख़ ॾिनीमांसि, 2 तारीख़ ते आयसि. हुन शायदि मां थोरो उस टाइम हुनखे कन्विंस करे सघियासीं विथ माई स्टाफ के कूड़ो केस कंहिंजे मथां न कजे ऐं मे बी नेक्स्ट टाइम भई तारीख़ ॾेई करे उहा ठीकु थी वेंदी. 2 ॾींहं तारीख़ ते आई ऐं कटहरे में उहा बीठी ऐं जेको पंहिंजे ई फ़ैसिले जे हिसाब सां जेके चार्जिस आहिनि हुनखे एडमिट कंदी हुई. मूंखे ख़बर आहे कि हे पेपर्स ग़लति ठहियल आहिनि. ऐं अहिड़ो छोकिरो जेको पंहिंजे भेण ऐं भाउ एॾा सुठे नमूने हर टाइम हिते वेठा आहिनि, संस्कारी छोकिरो ऐं हो हे करे ई नथो सघे. लेकिन मां मजबूर आहियां ऐं ख़बर अथसि त उहो छोकिरे खे बि कि भई जज वेठी आहे, हुनखे ख़बर आहे कि मां ग़लति आहियां. लेकिन हिन जा पेपर्स अहिड़ा था ठहनि ऐं छोकिरीअ खे कुझु बि क्वेश्चन पुछ कटहरे में अची करे सेशंस जज जे साम्हूं जेका मुंहिंजी पोस्ट हुई ओॾी महिल वञे थी हिनखे अञा इन्वॉल्व कंदी. मां मजबूर आहियां. वरी फिनिश थियो. मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट जज खे फ़ोन कयो. मुंहिंजे मां सब पेपर्स बता रहे हैं लेकिन हक़ीक़त ऐसा है. त चई जेके पेपर्स ठहियल आहिनि जज जो फ़ैसिलो ख़ाली पेपर्स ते ई ऐं हुन जेका तुंहिंजे साम्हूं उहा कोर्ट में थी चए हुन जे हिसाब सां ई करिणो आहे. आई हैड नो अदर अल्टरनेटिव. केस हलियो. मां ट्राए कई हिकु दफ़ो वरी ट्राए करण जी असां पब्लिक प्रोसिक्यूटर जे तरफ़ां बि भई छा हुनखे थोरो सम्झाए बट न करे सघियसि ऐं हुनखे कन्विक्शन ॾियणी पई. ऐं हुन 7 साल जेके मां ॾिना अथमि उहो जेॾी महिल सिग्नेचर कई अथमि मां अञा ताईं रोईंदी आहियां. हे ग़लति हुई पर देयर वॉज नो अदर अल्टरनेटिव एंड आई हैड टू गिव इट. कंहिं समय जज जी बि पंहिंजी मजबूरी हूंदी आहे, हुनखे ख़बर हूंदी आहे कि सच छा आहे, पर जेके हुननि वटि एविडेंस हूंदा आहिनि हुनजे हिसाब सां हुनखे जजमेंट ॾियणी पवंदी आहे. दिलि ते पथर रखी करे हुन वक़्तु तव्हां इहा जजमेंट ॾिनी हूंदी. यस. पर हिकु ॿियो बि केस मूंखे यादि थो अचे. लाइक समटाइम्स मुंहिंजे में आहे न रेप ते 14 साल ॾिनी मैं एंड अञा ताईं मां ख़ुशि थी आहिनि. भई छा आई गिव अ स्ट्रॉन्ग मैसेज टू द सोसाइटी कि यू डोंट टेक अ लेडी फॉर अ ग्रांटेड. हिकु नंढी पेपर्स ॾेखारनि था हुन जा 2 साल खां पोइ मूं वटि तेसि ताईं इहा फाइल आई हुई. ऐं इहो जेॾी महिल पहिरियों हे 2 साल अॻु में थी चुको आहे हेॾी फाइल हुई. जेॾी महिल मैच्योर थियो चार्जशीट लॻी मुंहिंजे कोर्ट में हुनजी त मां पेपर पढ़ां त नंढी 12th स्टैंडर्ड खां पोइ छोकिरी नर्सिंग कॉलेज में पढ़णु वेंदी हुई. शी हैड टू ट्रैवल ऐं पंहिंजे कॉलेज ताईं. ऐं पोइ जेॾी महिल हुनजी बस स्टॉप करे त हिनखे पंहिंजी खेती क्रॉस करे करे पंहिंजे घर ताईं वञिणो हुजे. घर में वञण वास्ते दैट वॉज हर पैटर्न. भई कॉलेज वञिणो आहे, कॉलेज फिनिश करे करे खेत में पार करे करे पंहिंजे घर में. त हिकु ॿ दफ़ो भई अच्छा हिकु ॼणे जेको हुनजो फैमिली पर्सन हुन पकिड़े करे हुन खां ग़लति कमु करे फिनिश करे અત્યારે घर जा कोई कહેવાનું नहीं. ये सब पेपर्स लिखियल आहिनि. दे आर जस्ट सेइंग एंड देन घर वेई आहे पंहिंजो घर वञी करे जीअं हो थोरी देरि खां पोइ अचे थो महिमान ठही करे हुन जा फैमिली वारा हुनखे चांहि नाश्तो था करे खाराइनि. ऐं छा चइबो आहे हिन छोकिरीअ खे ई चयो अथऊं भई तूं हुनखे चांहि पेश कर. चांहि खणी थी अचे ऐं उहो थर कापे करे हुनखे चांहि थी ॾे. त हिन जी मम्मीअ जो ध्यानु वियो की भई इट इज़ नॉट फर्स्ट टाइम, इट इज़ समवेयर सेकेंड टाइम ऑल्सो दैट शी इज़ लिटिल भई ॾके थी. त पुछांसि पंहिंजे कॉन्फिडेंस में भई बेटा छा थियो अथई. त चई हिन अहिड़ो कमु कयो आहे. एंड लाइक यू कैन नॉट इमेजिन करे करे कमु ठाठ सां अचे थो. ऐं हुन जे ई घर में भई चांहि पीआरण वास्ते हुन छोकिरीअ खे हिकु दिलि खे धको लॻो. ऐं छा चइबो आहे पोइ जॾहिं हुन जी माउ ॾिठो धीअ खां हे कमु थी रहियो आहे पुलिस में रिपोर्ट कयईं.
immediately police वारनि तपास कई, medical examination, everything, Siemens were found because that was the immediately the action taken. त छा चइबो आहे हुनखे गिरफ़्तार कयो वियो ऐं हू जेल में वठी वियसि हुनखे. ऑल केसेस, ऑल द पेपर्स अगेंस्ट हिम. मूं वटि जॾहिं चार्जशीट लॻी त मां हूअं हीअं करे करे पंहिंजो कमु कंदी रहियसि ऐं चार्जशीट लॻे त लाइक हिकु नज़र कई जंहिंजे मथां चार्जशीट आहे हिन जे ई पेपर ते, त मुंहिंजो दिलि धक थी वियो. हेॾो वॾो इंसानु, वेल बिल्ट, लाइक अ वेरी ब्लैक बेयर, ईअं अहिड़े नमूने एनिमल वांगुरु बीठो आहे ऐं हिन एतिरी छोकिरीअ ते. एंड जेॾी महिल केस हलियो, I had, I mean, all evidences against him, and I said, this is very serious. It has to be viewed in a very serious way. मां त 14 साल ॾेई छॾीमांसि ऐं हुन खां पोइ मूंखे एॾी सेटिस्फाइंग थी की भई समाज ते करेक्ट फ़ैसिलो पहुतो. पोइ खे ख़बर पई, माई स्टाफ टोल्ड मी, शी वॉज, आई मीन, लाइक एवरीबडी अप्रिशिएटेड एंड लॉट ऑफ प्रेस कवरेज मिली. हो त ठीकु आहे, जुडिशरी मां पंहिंजे दिलि ते हथु रखी करे करेक्ट जजमेंट ॾिनी. बराबरि. तमामु घणो ई सुठो ई किस्सो तव्हां असांखे ॿुधायो. कहिड़ा कहिड़ा केस जज जे साम्हूं अचनि था ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि तकलीफ़ुनि में हुनखे जजमेंट ॾियणी पवे थी. समाज खे तव्हां हिकु सुठो मैसेज बि पहुचायो कि जेको ग़लति कमु करे थो हुनखे बिल्कुलु नागवार न कयो वञे ऐं हुनखे सख़्त में सख़्तु सज़ा मिलणु खपे. तॾहिं ई त समाज में हिकिड़ो सुठो मैसेज वेंदो ऐं स्त्रियुनि जे लाइ हिकु इज़त पैदा थींदी. हींअर जीअं त औरतूं आहिनि, ज़ाइफ़ाऊं आहिनि, उन्हनि जी शारीरिक रचना जेका आहे उहा पुरुष जी शारीरिक रचना खां डिफरेंट आहे. पर इन जो मतिलबु इहो कोन्हे त उहा कमज़ोर आहे. ऐं इन जो ई फ़ाइदो वठी करे घणनि ई औरतुनि जे मथां घर में शादीअ खां पोइ, शादीअ खां अॻु टॉर्चर थींदा रहनि था, मार कुट थींदी रहे थी. अहिड़ा केस तमामु घणा सुर्खियुनि में हूंदा आहिनि. त मां पुछणु चाहींदसि त डोमेस्टिक वायलेंस जे तहत कहिड़ा कहिड़ा टॉर्चर्स अंदरि इन्वॉल्व थींदा आहिनि? डोमेस्टिक वायलेंस एक्ट 43 2005 में पार्लियामेंट में इनेक्ट थियो, जंहिंजी अमल 26 अक्टूबर 2016 खां थी. हिन में छा चइबो आहे, डोमेस्टिक वायलेंस जे अंदरि ग़लति न हार्म करणु, इकोनॉमिकली, मेंटल और फिज़िकल टॉर्चर, डाउरी वास्ते जेको भई अच्छा तूं मूंखे शादीअ में हे न ॾिनो, हे न ॾिनो, तुंहिंजे माइटनि मूंखे हे न ॾिनो, हे सभु बि इन्वॉल्व अथई. या लॉट्स ऑफ आई मीन टेकन केयर ऑफ कंसोलिडेटेड करे करे हेल्प थींदा अथई इन लेडीज़ वास्ते. लाइक वाई शुड यू आई मीन बी सबमिसिव टू द मैन. हुन जे अंडर में छा जे लाइ यू शुड बी इक्वल टू मैन. हुन जे अंडर में रहण का ऐं हुनखे तव्हां लेडी खे आहे त दबाए करे रखण जो उहो ज़मानो न थिए हाणे. अगरि कॾहिं बि कुझु बि थियो, हाणे त एॾा हेल्पलाइन्स थी विया अथई, मेट्रो रेल जे पासों हेल्पलाइन, पब्लिक प्लेसिस ते हेल्पलाइन, कुझु बि तोखे लॻे या कंहिंखे बि लॻे, मां तूं न चवंदसि, सो इट इज़ फॉर द फुल ऑफ अस, फॉर एवरीबडी. हेल्पलाइन 1091 डायल फ्रॉम द मोबाइल और लैंडलाइन. बसि अगरि तव्हां कुझु चवंदो बि न त बि तव्हां वटि पुलिस प्रोटेक्शन अची थी वञे. एॾा कानून सुठा ठहियल पिया आहिनि असांजे लेडीज़ वास्ते. डोंट बी अंडर द वायलेंस एनी मोर फ्रॉम द फैमिली और मैन. बराबरि. इहा असांजे व्यूअर्स खे तव्हां तमामु सुठी ॻाल्हि ॿुधाई त कुझु बि प्रॉब्लम थिए थी अहिड़ी, तव्हांखे लॻे थो की असांजे मथां कुझु अत्याचार थी रहियो आहे या असांजो गैर इस्तेमालु थी रहियो आहे कंहिं नमूने, पोइ डायवरी हुजे या फोर्स टू इनकम या ॿिए कंहिं नमूने जी ज़बरदस्ती हुजे, ज़ोर हुजे, त तव्हां तुरंत वञी सघो था ऐं डायल करे 1091 खां हेल्प वठी सघो था. बराबरि. जीअं त डाउरी जी ॻाल्हि निकिती आहे त इहो डाउरी एक्ट जेको आहे उहो पाण में हिकु हेॾो स्ट्रॉन्ग एक्ट आहे. उनखां पोइ बि सुर्खियुनि में इहे ख़बरूं ईंदियूं रहंदियूं आहिनि कि डाउरी जे करे हिन औरत खे साड़ियो वियो या हिन खे घर मां ॿाहिरि कढियो वियो. इहे केस न अचनि, पुरुष समाज में असां रहूं था त उहा इक्वल सम्झ अचे ऐं औरतुनि खे सम्मान मिले, उन जे लाइ छा करणु खपे? मां सची थी चवां, एजुकेट ऑल द वुमेन.
आई मीन अॻे चवंदा हुआ पुटनि खे पढ़ाइजे, मां त चवंदसि धीअरनि खे वधीक पढ़ायो। हिकु धीअ खे पढ़ाईंदव न तव्हां सॼी फैमिली खे पढ़ायो, फैमिली खे पढ़ाए सम्झी करे सोसाइटीअ खे ऐं असांजी जेका नेक्स्ट जनरेशन अथई न एॾी वेल ग्रूम्ड वेल टेकन केयर वारी ठहंदे। बिकॉज ॾिस जेका चवनि था माउ थींदी अथई न उहो माना ॿार खे पहिरियों जनमु ॾींदी अथई ऐं उहा ई सभिनीनि खां वधीक गुरू थींदी अथई पहिरियों ॿारनि जी। हुन पढ़ियल लिखियल हूंदी न माउ त हर हिकु फेज़ देर आर फेज़िस फॉर रेज़िंग द चाइल्ड। एवरी फेज़ हुनजी करेक्ट डिसीशन वठणु हुनजे ॿार वास्ते छा तमामु सुठो आहे हो फ़ैसिलो करणु उहा पढ़ियल लिखियल मां सुठे नमूने करे सघंदा आहिनि। ॿार पाण पढ़ियल हूंदी त ॿारनि खे बि पढ़ाईंदी। हुननि जो पाण में जेके फैमिली बि हूंदा अथई न हुननि खां कहिड़े नमूने सुठी नमूने बिहेव करणु सुठे संसार में हुननि खां रहे ॾाढो फ़र्क़ु पइजी वेंदो अथई। आउटलुक ई इंसान जो चेंज थी वेंदो अथई अगरि महिला पढ़ियल हुजे त लाइक इहे सभु न थियनि भई हुनजे हिसाब सां पढ़ायो एंड छा चइबो आहे अवॉइड करियो कि लाइक यू कैन नॉट बी सबमिसिव टू द मैन एनी मोर। बिल्कुलु बिल्कुलु इहो सुठो मैसेज आहे असांजे व्यूअर्स जे लाइ। पंहिंजे समाज खे स्ट्रॉन्ग बणाइण जे लाइ हिकु औरत जी पढ़ाई तमामु घणी ज़रूरी आहे। केतिरियूं बि तकलीफ़ूं छो न हुजनि पर हिकु प्रण अॼु खां ई सभिनि खे वठणु घुरिजे कि असां पंहिंजे धीअरुनि खे पढ़ाए करे क़ाबिल कंदासीं ऐं उन्हनि खे सुठी जॻह ते पंहिंजनि पेरनि ते बीहारण जे लाइ हिमथाईंदासीं। थींदो आहे न कॾहिं समाज में कि हेतिरो ख़र्चु असां छोकिरीअ जे मथां कयूं छा, छोकिरे जे मथां कंदासीं त उहो त असांखे फ्यूचर में कमु ईंदो न, छोकिरी त ॿिए हंधि हली वेंदी शादी करे। इहा मेंटालिटी जेका आहे उहा हाणे चेंज येस आई हाणे मेंटेलिटी चेंज थी चुकी अथई। ऐं मां चवंदी आहियां छा थो ख़र्चु थिए पढ़ाईअ में सची पुछे न त केॾा इफ़ यू आर नॉट फाइनेंशियली स्ट्रॉन्ग। मां असांजा सिंधी हाणे जॾहिं एकेडमिक ईयर स्टार्ट थींदो अथई न मुंहिंजे त व्हाट्सअप ते ईंदो अथई भई छा एॾियूं संस्थाऊं वेठियूं अथई कि भई तव्हांखे पैसा कोन्हनि असां तव्हांखे बुक्स था प्रोवाइड कयूं, तव्हांखे यूनिफॉर्म्स था प्रोवाइड कयूं, तव्हांखे जेके अगरि एक्स्ट्रा 10th and 12th जा आहिनि त स्पॉन्सर्स अची वेंदा अथई, तव्हांखे एक्स्ट्रा ट्यूशन्स खपे त तव्हां अॻियां वधण वास्ते यू जस्ट गो। आई एम टेलिंग यू माई एक्सपीरियंस वास्ते ईअं ॾिठुमि ख़ाली चवण जी देरि हुई कि फाइनेंशियली हे स्ट्रॉन्ग कोन्हे, चेक अची विया भई ट्यूशन टीचर का कितना फीस है करो त इहे एक्सपेंसिस न थींदा अथई भई छा भई अॼुकल्ह संस्थाऊं ऐं असांजा सिंधी आउट एंड आउट वेठा अथई भई छा ॾियण वास्ते कि भई पढ़ी लिखी करे भई छा अॻियां वधो ऐं पुटु पढ़ंदो ऐं असांखे संभालींदो। मां त चवां थी अॼुकल्ह धीअर पढ़ी करे ओटला माउ पीउ खे दरवाजो खोले करे हेल्प कंदियूं अथई। बिल्कुलु बिल्कुलु सही ॿुधायो तव्हां। हींअर जीअं कि 2-2.5 साल अॻु निर्भया जो हिकिड़ो केस आयो, अहिड़ा रेप केस सवें थींदा हूंदा, हर रोज़ु थींदा हूंदा जेके सुर्खियुनि में न ईंदा हूंदा। रेप थियल विक्टम जेका हुजे उनखे कहिड़े एक्ट सां हेल्प थी सघे थी पई? मां तोखे ॿुधायां निर्भया खां पहिरियों बि असांजा लॉ ॾाढा स्ट्रिंजेंट ऐं हेल्पफुल अथई पर हुनखे आहे न असां अमल में न आया। हिकु त हुनजी असांखे ख़बर कोन्हे ऐं ॿियो समाज जे डप खां असां वेही रहंदा आहियूं कि असांजी समाज में मतिलबु असांजो नालो ख़राबु थी वेंदो या वरी उन छोकिरीअ खे शादीअ में तकलीफ़ थींदी। बसि इहो सभु सोचे करे चइनी तरफ़नि खां समाज जो वीचार करे माइट वेही रहंदा आहिनि ऐं अॻियां हेल्प वठण ई न वेंदा आहिनि। निर्भया केस खां पोइ अमल में जाम आई अथई। असांजा जेके लॉ पहिरियों हुया दे हैव बीन आई मीन टेकन मोर स्ट्रिंजेंटली नाउ। हाणे छा चइबो आहे तमामु घणे फास्ट ट्रैक कोर्ट थी विया अथई जेके इहे फास्ट स्पीडी डायल था स्पीडी केसिस था करनि छाकाणि जस्टिस डिले जस्टिस डिनाई। हिन खां पहिरियों भई टाइम लॻंदो हुयो लेकिन अगरि काई लेडी अचे थी त हुनजी स्पीडी ट्रायल्स थी था वञनि। ऐं हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायां एॾा इहे नया मेजर्स 27 ऑफ देम लाइक हैव बीन इनकॉर्पोरेटेड। रेप 375 एंड पनिशमेंट 376 एक्ट में जॾहिं बि कंहिंखां गॾु रेप थो थिए त चुप करे असुल न विहणो आहे। लाइक इमीजिएटली गेट एन FIR रजिस्टर्ड। FIR पुलिस स्टेशन में वञी करे ॾेई करे पुलिस इन्वेस्टिगेशन इमीजिएटली चालू करे छॾंदी आहे। इन्वेस्टिगेशन जे हिसाब सां पुलिस वारा हिन जी स्टेटमेंट रिकॉर्ड कंदा आहिनि,
रिकॉर्ड करे करे जेके उहे कपिड़ा ऐं जेके बि उहे मञिया या कुझु बि पातो हुअईं हुनखे कब्ज़े करे करे सील कंदा आहिनि। क्राइम सीन ते वञी करे जेके बि अथसि उहो सभु जो पंचनामा ठाहींदा आहिनि। कदाच कोई विटनेस हुजे हुन जी बि स्टेटमेंट रिकॉर्ड करे ऐं मेडिकल एग्ज़ामिनेशन वास्ते जेको अक्यूज़ जेको हुजे हुनखे बि ऐं हिन छोकिरीअ खे बि मेडिकल एग्ज़ामिनेशन वास्ते वठी करे मेडिकल पेपर्स ठाहे करे अगेन स्टेटमेंट रिकॉर्ड करे पंचनामा रिकॉर्ड करे कोर्ट में प्रोड्यूस कंदा आहिनि। कोर्ट में प्रोड्यूस करण खां पोइ हुन अक्यूज़ खे देन केस हलंदो आहे। केस हली करे इफ़ ही इज़ फाउंड गिल्टी फाउंड छा अगरि छोकिरी पंहिंजे लाइ कॾहिं कोन ॻाल्हाईंदी रेप थींदी आहे त छाकाणि मौत त हिकु दफ़ो ईंदी अथई पर जंहिंजे मथां रेप थींदी अथई न पल पल हुन पाण खे आईने में ॾिसी करे मरंदी अथई त उहो कॾहिं बि हीअ कूड़ो थी सघे त न ॾींदी आहे लाइक केस त गिविंग अ बेनिफिट ऑफ डाउट भले मां जेको पहिरियों तोखे इलस्ट्रेशन ॿुधायो विच इज़ 1 in thousands and thousands अदरवाइज़ कॾहिं बि काई बि छोकिरी इल्ज़ाम पूरो न ॾींदी त उहो कोर्ट हुनजो सज़ा कंदी थकाए छॾींदो आहे। मां सम्झां थी इहा रेप केस जॾहिं बि रजिस्टर कर राइट फ्रॉम द बिगनिंग टिल यू गेट द जस्टिस चङो भलो इंसानु कोर्टनि जे चकर में थकिजी बि पवंदो अथई। छोकिरी वकील करे करे पंहिंजो हक़ु सम्झी करे हुनखे सज़ा ॾियाराए थी सघे। अगरि वकील करण जी हुनखे पैसा न अथसि या कुझु सगवट न अथसि इवन गवर्नमेंट लीगल एड मां बि हुनखे वकील ॾेई करे सी दैट जस्टिस इज़ गिवन टू हर थींदो ई अथई। बराबरि बिल्कुलु जेकॾहिं अहिड़ो केस कंहिंसां मां चवंदमि न थिए पर जेकॾहिं थिए थो त हुनखे चुप न विहणो आहे ऐं हुनखे बिल्कुलु लीगली हेल्प वठी करे न्याय वठिणो ई आहे तॾहिं त हिकु सुठो मैसेज पॉज़िटिव मैसेज समाज में वेंदो आहे। बराबरि असांजा सिंधी व्यूअर्स आहिनि उन्हनि खे कोई पैगाम ॾींदा? Sindhi viewers, for us, all of us, all the viewers, our loving viewers, पैगाम उथो ख़ाली घर में न वेह माना जेको बि सुपिनो अथव तव्हांजो कुझु मंज़िल हासिलु करणी अथव अगरि अॼु ताईं न कयो अथव न मुंहिंजे चवण खां पोइ बसि हाणे स्टार्ट करे छॾियो। आई मीन कैरी ऑन लाइफ इज़ ब्यूटिफुल मेक सम यूज़ ऑफ योर वैल्यूएबल लाइफ यार। उथो जेको तव्हांजो शौक़ु आहे पूरो कयो जेका तव्हांजी ख़्वाहिश आहे कयो घर में ई न घर खां ॿाहिरि निकिरी करे पंहिंजे लाइ समाज खे अॻियां वधाइण वास्ते जेको पंहिंजो तव्हां योगदान ॾेई था सघो प्लीज़ कयो। बिल्कुलु हिन शुभ पैगाम सां ई असांजो वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। मूंखे उमेदु आहे त असांजी दर्शकनि खे हिकु मुलाक़ात प्रोग्राम तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांजा कुझु सुझाव हुजनि त असांखे तव्हां मेल करे सघो था। असांजो मेल ID आहे sindhitv@gtpl.net। तव्हां असांजे मंच ते आया तव्हांजा ख़ूब ख़ूब शुक्राना। असांजी सिंधी लेडीज़ जे लाइ सिंधी व्यूअर्स जे लाइ तव्हां पैगाम ॾिनो हिकु सुठो मैसेज ॾिनो तव्हांजा शुक्राना। दोस्तो हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। वरी गॾिजंदासीं अहिड़े ई कंहिं सुठी हिकु मुलाक़ात सां। तेसिताईं सदाईं गॾु। नमस्कार।